बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम असाने को नाज़रीन प्रोग्राम सुबह बेराण में आऊं या तहांजी मेज़बान तेरी मान नाज़रीन के ता खुश भी होंदो ठीक ठाक होंदो अरे नाज़रीन आऊं ता ला एकड़ी खुशखबरी खणी आया ल्यू बिस्किट कंटिन्यू से हमारे बारे सा जी ल्यू बिस्किट ता ला खड़ी है नई एग्जिस्टिंग स्कीम जैसा ता खटे सको ता लातादाद इनाम 1 करोड़ रुपया ल्यू बिस्किट जो को भी प्रोमो पैक माना नंढो पैक वठी करे और नल कोड के स्क्रैच कंदा ऐं 0317725525 ते जस्ट मिस कॉल लींदा कॉल बैक की सूरत में वो कोड में एंटर करे ऐं करोड़पति बणजी वेंदा त पोइ इंतज़ार के ॻाल्हि जो है ल्यू बिस्किट वठंदा ऐं करोड़पति बनदा ऐं उन सां गॾु गॾु टपाल मेज़बान जेकी वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंध जी मेज़बानी राज़ बि टपाल मेज़बान चांहि है टपाल मेज़बान जी बहितरीन चांहि बहितरीन खुशबू बहितरीन रंग जेको अदा सजाद असांखे थोरी देरि खां पोइ इंजॉय कराईंदा ऐं अदा सजाद खे भलीकार बि कंदमि भलीकार सजाद कीअं आहियो ठीकु आहियो ज़बरदस्त जेके चांहि जेके टपाल मेज़बान जी असां इंजॉय कंदासीं ऐं जीअं वरी तव्हांखे ॿुधाईंदी हलां त ल्यू बिस्किट तव्हां लाइ खणी आयो नई एग्जिस्टिंग स्कीम जंहिंसां तव्हां खटे 1 करोड़ रुपया 1 करोड़ विकेट ल्यू बिस्किट वठी अचो ऐं 1 करोड़ रुपया खटो ऐं उन ख़ासि उते को बि नंढो पैक जेको आहे उन में वठी करे उनखे ॾिनल कोड खे स्क्रैच कंदा ऐं उन खां पोइ 0317725525 ते जस्ट मिस कॉल ॾींदा ऐं कॉल बैक जी सूरत में उहो कोड उन में एंटर करे 1 करोड़ रुपया हासिल कंदा ऐं जीअं त नाज़रीन सम्झंदा आहिनि इहे इनामात इहे ख़ुशियूं जेके आहिनि लाइफ लाइ इलाही ज़रूरी आहिनि त कोशिशि कंदा कयो त इहे नंढी नंढी ख़ुशियूं ॿियनि खे बि ॾियो ऐं ख़ासि उते कंहिंखे विश करणु कंहिंखे को गिफ्ट ॾियणु को कंहिंजी ख़ासि उते उनजी पर्सनैलिटी जे हवाले सां को कमेंट्स करणु त इंसान जे हवाले सां ख़ासि उते इहो ॾाढी सुठा लॻंदा ऐं इहो बि वरी आउं ॿुधाईंदी हलां त जीअं त ॿार स्कूल वञनि था त उहे ल्यू बिस्किट वठी वञनि ख़ासि तौर ते पसंदीदा जेके ल्यू बिस्किट में फ्लेवर्स आहिनि जीअं ज़ीरा है टक है टाइगर आहे कैंडी आहे गाला आहे ल्यू बिस्किट जा जेके ख़ासि तौर ते केतिरा बहितरीन जेके फ्लेवर्स अवेलेबल आहिनि ऐं मुंहिंजो त फेवरेट जेको आहे कैंडी गाला ऐं टक मतिलबु इहे सभई थी विया हिते आउं काफ़ी ढेर सारा नाला कयमि लेकिन हिननि ॿार जेको आहे इंजॉय कंदा ऐं हुन सां ढेर सारा इनाम माना लाता त इनाम सां गॾो गॾु 1 करोड़ रुपया बि खटी सघा त पोइ देरि के इंतज़ारु कहिड़ी ॻाल्हि जो आहे त जेको तव्हां ल्यू बिस्किट वठी करे 1 करोड़ रुपया तव्हां ख़ासि उते हासिलु कंदा ऐं करोड़पति बणिजी वेंदा ऐं जीअं त नाज़रीन तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 02221022855 डायल के असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु थींदा ऐं जीअं त नाज़रीन असांजे प्रोग्राम में हमेशह ख़ूबसूरत महिमान मौजूदु हूंदा आहिनि अॼु बि असांजे प्रोग्राम में बहितरीन जेके असांजा सिंध जा रागी मौजूदु आहिनि अचो त नाज़रीन उन्हनि खे भलीकार कंदासीं एजाज़ ख़ासि कली साहिबु कीअं आहियो ठीकु आहियो भलीकार तव्हांखे प्रोग्राम सुबुह मेराण में बिस्मिल्लाह अल्लाह साईं लखे सां तव्हांखे बसि वेलकम चऊं था असां हिते असां पंहिंजो घर आहे मेरान टीवी ईंदा आहियूं असांखे ख़ुशी थींदी आहे इलाही तव्हांजी टीम पूरी ऐं अदा मुर्तज़ा मजबूर जागीरानी साहब फ़क़ीर असांजो सॼी सथ खे असांजे तरफ़ां बसि हिकु भेरो सलाम तव्हांजी सॼी टीम खे बि आउं भलीकार कंदमि प्रोग्राम सुबुह मेराण में ऐं जीअं आउं ॿुधाईंदमि त ल्यू बिस्किट हिकु नई एग्जिस्टिंग स्कीम खणी आयो आहे लातादाद इनाम सां गॾो गॾु 1 करोड़ रुपया बि जेका खटंदा त तव्हां वठी खाई सघो था खाईंदो आहियां बिस्किट मथे बयान जेके हा मथे माना ज़ीरा तव्हांजो फेवरेट आहे ऐं वरी ॿुधाईंदी हलां त ल्यू बिस्किट जो को बि नंढो पैक जेको आहे उहो वठंदा उन में नंढड़ो पैक जीअं मिनी पैक आहे उहो पैक वठी करे उन में हिकिड़ो कोड हूंदो उन कोड खे स्क्रैच कंदा ऐं उन खां पोइ जेको आहे 0317725525 ते जस्ट मिस कॉल ॾींदा कॉल बैक जी सूरत में उहो कोड हुन में एंटर करे लातादाद इनाम सां गॾो गॾु 1 करोड़ रुपया खटण जो मौक़ो हासिलु कंदा त पोइ इंतज़ार के ॻाल्हि जो आहे को बि ल्यू बिस्किट जो प्रोमो पैक वठंदा ऐं करोड़पति बणिजी वेंदा त केॾी इलाही सुठी ॻाल्हि हूंदी आहे ख़ासि उते एॾा खाइण सां मज़े सां गॾो गॾु जॾहिं लातादाद इनाम मिलनि एॾी वैरायटी सां बिल्कुलु बिल्कुलु खाइण में मज़ो और चाह में बोड़े माण्हू खाए हा चाह में बि बोड़ो माण्हू खाए अच्छा अॼोकी सुबुह कीअं गुज़री तव्हांजी मोरे खां अचो माशाअल्लाह सुठी असांजो सदाईं सफ़र में टाइम गुज़रे राति बरवाऊं हुयो नवाब शाह हुयासीं वरी यासीं पंहिंजे मोरे शहर ॻोठां थी 9 बजे खां पोइ वरी हिते पहुतायूं तव्हांजी हाज़िरी आहे हिते मेरान टीवी जी कंदा आहियूं बिल्कुलु जॾहिं बि हुकुम थींदो असां त पहुची विया अच्छा ख़ासि तौर ते वरी सफ़र जो जॾहिं इंसान थकावट आहे अॼु निंड न कई आहे अच्छा सही अच्छा उहे बि सिंगर्स जेके आहिनि राति ताईं जॾहिं उन्हनि जा को प्रोग्राम्स वग़ैरह हूंदा आहिनि त उअं ई देरि थी वेंदी आहे उन्हनि जी माना टाइमिंग पंचुअलिटी वरी आराम कंदा आहियूं 7-8 कलाक सुम्ही वेंदा आहियूं अॼु त सुता ई कोन आहियूं 3-4 थी विया मोटियासीं हाणे हेॾां पुॼूं पिया त पोइ टाइम सही तंहिं करे हलियासीं हेॾां अच्छा सफ़र में रहणु केतिरो सुठो लॻंदो आहे हर वक़्तु सुठो थो लॻे अलाह जो नालो वठे माण्हू सफ़र में हुजे सुठो ख़्यालु करे माण्हू हले त इनशाला सफ़र सुठो गुज़रंदो आहे अहिड़ियूं अजायूं ॻाल्हियुनि खां माण्हू थोरो परहेज़ रखे अजायूं मतिलबु माना हिकिड़े माण्हू वेहंदो आहे की फिल्मूं हलाईंदा आहिनि की हेॾां होॾां मक़सदु गाॾी में वेह सफ़र आहे किश्ती आहे
उन में अल्लाह जो नालो अल्लाह जो ज़िक्र हुजे तो बेहतर आहे। अच्छा माना तव्हां चओ था त सफ़र जे दौरान अलाह साईं खे यादि कंदो वञे ज़िक्र कंदो वञे बजाए माना मुश्किलात मुसीबतुनि जी वेझे न ईंदियूं। वेझे न ईंदी आहे। इहा त हक़ीक़त आहे बिल्कुलु जेतिरी हक़ीक़त उहे असां पंहिंजो सुबुह जो आगाज़ ई अलाह साईं जे ज़िक्र ऐं क़ुर पाक जी तलावत सां कंदा आहियूं त सॼे ॾींहं जा जेके रोज़मर्रा जेका कम सॼो आहिनि। ॾींहुं माना अहिड़ो बहितरीनु गुज़रंदो। अच्छा माना तव्हांजी हॉबी आहे। हा असांजो ज़बरदस्त माशाल्लाह अलाह इन खे वधाए ऐं बरकत ॾे। पर हिकिड़ी कॉल आहे कॉल रिसीव कंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम मैडम बख्त अली सियाल तो ॻाल्हायां कराची मां। अव्हांखे भली कार प्रोग्राम सुबुह बहिराण में जी कीअं वे सुबुह गुज़रे ऐं प्रोग्राम जे ॾिसो पिया छा चवणु चाहींदव? हा असांजी महिरबानी मैडम तव्हांजो प्रोग्राम ॾाढो सुठो पियो हले। महिरबानी भाउ जी जी ॿियो कुझु मुंहिंजे चवणु? न जी जी पुट लकी सियाल जी न अॼु सालगिरह मां पंहिंजे पुट खे विश करणु चाहियां थो। जी जी बिल्कुलु वाह माशाल्लाह करे सघो था। वॾी वॾी महिरबानी मैडम। अरे थैंक यू तव्हांजे जेके असांजे तरफ़ां बि जेको आहे हैप्पी बर्थडे इंशाल्लाह साईं ईअं हिन जी ज़िंदगी में ॾींहं ढेर सारा जेके आहिनि सालगिरह जा ॾींहं अचनि। अच्छा पढ़ंदा आहिनि छा कंदा आहिनि? लकी मुंहिंजो नंढड़ो पढ़ंदो आहे शारजा यूनिवर्सिटी में न। शारजा यूनिवर्सिटी में। तव्हां हिकु दफ़ो ॿीहर जेको आहे पंहिंजे नंढड़े खे विश करे सघो था। लकी लकी हैप्पी बर्थडे माय चाइल्ड। थैंक यू अल्लाह से तव्हांखे आबाद रखे। थैंक यू सो मच वॾी वॾी महिरबानी लख थोरा तव्हांजा मूंखे इलाही ख़ुशी थी। ऐं ॾिसो इहो ई असांजे महिरान टेलीविजन जो कमाल आहे हिकिड़ो जेको पंहिंजो किरदारु अदा करे थो जेको कराची में वेही शारजा में वेही करे बर्थडे जेको पंहिंजे वालिद जेको पंहिंजे ॿार खे विश करे थो त लकी तव्हांखे असांजे सॼी महिरान टेलीविजन जी टीम सुबुह महिरान जी तरफ़ां तव्हांखे हैप्पी बर्थडे अलाह साईं तव्हांखे हमेशह ख़ुशी ऐं आबाद रखे। जी उहा ई ॻाल्हि कई न हमेशह जेके आहिनि नंढी नंढी ख़ुशियूं हुजनि हिक ॿिए खे माण्हू विश करे या को ड्रेसिंग कंहिंजी सुठी हुजे त उन बारे में कमेंट्स करे। अच्छा काफ़ी माण्हू चवंदा आहिनि ॾाढो सुठो जेको जोड़ो आहे पर ॿुधाईंदा कोन हुनखे। ऐं हिकिड़ी ॿी कॉल रिसीव कंदमि। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम अदी तव्हांखे बि खोड़ सारा सलाम दुआऊं हुजनि। कीअं आहियो ज़ुबैदा? कश्मीर कीअं आहे? जी कश्मीर बि सुठो आहे सही मौसम सही आहे कुझु थधि बची आहे। कुझु थधि बची आहे चलो इहे बचाए रखिजो अञा गर्मी वक़्तु खोड़। ॿियो ॿुधायो कीअं पियो लॻे प्रोग्राम? प्रोग्राम सुठो लॻी रहियो आहे ऐं तव्हांजी आफ़र ॾिसी रहिया आहियूं बिस्किट जी। हा बिस्किट जा ॿुधाईंदमि वरी ॿीहर में लाता था ॾिनमि त को बि नंढो पैक जेको आहे न ल्यू बिस्किट जो कंहिं बि फ्लेवर्स में तव्हां वठी सघो था ऐं उन खे ॾिनल कोड खे स्क्रैच कंदा उन स्क्रैच कोड खे जेको आहे 031772525 ते जस्ट मिस कॉल ॾेई करे कॉल बैक जी सूरत में उहो ई कोड उन में एंटर करे तव्हां करोड़पति बणिजी सघो था। खाइण में त असां सभु खायूं था इहे बिस्किट कुझु न कुझु वठी ईंदा आहियूं। हा तव्हांजो कहिड़ो पसंदि ईंदा इन्हनि मां? टक ज़ीरा प्लस टाइगर? हा टाइगर 0 प्लस ऐं हो गाला त मुंहिंजी नंढी पसंदि कंदी हुई मानूर ऐं उनखे तमामु घणो उनखे वरी हर क़िस्म जा बिस्किट वणंदा आहिनि। अॼु मां पाण तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि शेयर करणु चाहियां थी। सुप्रीम में असांजो इनाम निकितो हुयो सिक्को सोने जो। अच्छा बिस्किट हुयो अॼु तक असां वटि संभालियो रखियो आहे लेकिन इनाम जी ख़ुशी तमामु घणी हूंदी आहे तव्हांखे। वाह वाह त पोइ हाणे त पोइ तव्हां करोड़ रुपया खटे सघो था ल्यू बिस्किट जी एग्जिस्टिंग स्कीम जे इनामनि जी ख़ुशी त हमेशह हूंदी आहे। दुआ कजो असांजो बि निकिरे ऐं तव्हांजो बि निकिरे इंशाल्लाह। हा इहो ॾाढो सुठो कयो त पोइ कहिड़ो बिस्किट पहिरियों खोलियां? ज़ीरा टक टाइगर गाला कैंडी कहिड़ो खोलियां पहिरियों? गाला खोलियां। ओके ठीकु आहे। थैंक यू ज़ुबैदा थैंक यू। असांजे लाइ बि हमेशह लाइ दुआ कयो। आमीन अल्लाह जी मान अल्लाह हाफ़िज़। अल्लाह हाफ़िज़। थैंक यू ज़ुबैदा वरी वरी महिरबानी। जॾहिं बि तव्हां असांजे प्रोग्राम में ईंदा मूंखे इलाही ख़ुशी थींदी आहे त थोरो देरि पोइ मां ब्रेक वठंदमि। ब्रेक खां पोइ जेको आहे गाला बिस्किट वठी करे उनखे ऐं स्क्रैच कंदमि। स्क्रैच करे पोइ उहो जेको कोड ईंदो उन कोड खे जेको आहे 031772525 ते जस्ट मिस कॉल ॾींदमि। मिस कॉल जी सूरत में जॾहिं मूंखे कॉल बैक ईंदी त उहो ई कोड जेको आहे उन में एंटर करे करोड़पति बणिजी वेंदमि ऐं इन ज़रिए तव्हां बि जेको आहे करोड़पति थी सघो था। उन सां गॾो गॾु लाता इनाम बि खटे सघो था। ऐं जीअं त नाज़रीन प्रोग्राम में टपाल मेज़बान बि तावन कयो आहे त टपाल मेज़बान जी बहितरीनु चांहि जेको आहे 10,000 बहितरीनु अंदाज़ में ठाहे रहिया जेको थोरी देरि खां पोइ असांखे इंजॉय कराईंदा। कार्य न वञिजो असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन जी आऊं तव्हांखे अॼु ख़ुशी जी ख़बर ॿुधायां त हिकिड़ी वॾी वॾी ख़ुशि ख़बरी ॾियां त जीअं न्यू बिस्किट तव्हां लाइ खणी आयो न्यू एग्ज़िस्टिंग स्कीम जंहिंमें तव्हां खटे सघो था लातादाद इनाम ऐं उन सां गॾो गॾु 1 करोड़ रुपया को बि न्यू बिस्किट जो प्रोमो पैक वठी यानी कि उहो नंढो पैक वठी करे ॾिनल कोड खे स्क्रैच कंदा ऐं उन कोड खे 031772525 ते कॉल बैक करे जॾहिं त उहो कोड तव्हांखे ईंदो त उन एंटर करे तव्हां करोड़पति बणिजी सघो था। ऐं उन सां गॾु गॾु ॿुधाईंदी हलां त टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी राज़ बि
टपाल मेज़बान चाय है। टपाल मेज़बान ये सब असां इंजॉय कयूं पिया, बेहतरीन रंग बेहतरीन खुशबू ऐं तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए। नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 022210285 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिल थींदा। ॿीहर आउं ॿुधाईंदी आहियां त ल्यू बिस्किट आउं तव्हां सभिनी लाइ खणी आयो न्यू एग्ज़िस्टिंग स्कीम जंहिंमें तव्हां खटे सघो था लातादाद इनाम ऐं 1 करोड़ रुपया। को बि जेको आहे ल्यू बिस्किट जो प्रोमो पैक यानी नंढो पैक वठी करे उन कोड खे स्क्रैच कंदा ऐं स्क्रैच खां पोइ 0317725525 ते मिस कॉल ॾींदा। मिस कॉल जी बैक कॉल जी सूरत में उहो कोड हुन में इंटर करे ऐं करोड़पति बणिजी वेंदा। त पोइ इंतज़ारु कंहिं ॻाल्हि जो है ल्यू बिस्किट जो को बि नंढो पैक वठी करे ऐं करोड़पति बणिजी सघो था। त जीत नाज़रीन एजाज़ ख़ासि ख़लीफ़ साहिबु असां सां गॾु मौजूदु आहे। हलूं था उन ते हाणे असांखे छा था ॿुधाइनि। जी एजाज़ साहब। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई भाई साहब महफ़िल जो आगाज़ अल्हम्दुलिल्लाह दरगाह में खुली वञ। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई हज़रत कलंदर लाल शहबाज़ हज़रत सचल सरमत सभिनि खे दोस्तनि खे मुबारकूं हुजनि। तव्हांखे मुबारकूं, तव्हांजी पूरी टीम खे मुबारक हुजनि। असांजी दिलि चए थी पहिरियों शाह अब्दुल लतीफ़ भिटाई भाई साहब। अल्लाह 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 सैं सुखाऊं कयूं सर लोईड़ा गबिया कुसर निसरिया तो कीअं विसरिया ढोलिया ॾींहं अचण जा।
माशा सुभान अल्लाह लेकिन यकीनन एॾो ख़ूबसूरत एॾी मिठी ॿोली लतीफ़ साईं जी ॿोली ख़ासि तौर ते सुबुह सुबुह जे ॾींहं बि लेकिन जेके बि ॾिसंदड़ हूंदा उन्हनि खे इलाही जेके उन्हनि जे रूह खे इलाही रम्ज़ आयो हूंदो ऐं वाक़ई जॾहिं दरगाहूं सभु ख़ैर ख़ैर सां वरी ओपन थी वियूं आहिनि वरी खुली वियूं आहिनि सभिनि पंहिंजनि खे जेको मुबारक वरी ॿीहर ॾींदासीं की न पंहिंजो उहो रम्ज़ वरी उहो रिफ़्त जेके इंजॉय कंदा ऐं जिते नाज़रीन पंहिंजी लाइफ जेको हमेशह सुठे पैटर्न ऐं सुठे तरीक़नि सां अगरि असांखे पंहिंजी हलाइणी आहे या चवंदो त असांखां को बि को बुरो हादसो या बुरो अमल न थिए त उन खां सभु को अॻु में पाण खे जेको आहे सुठे तरीक़े सां इहे चेक करिजे पंहिंजा रवैया सुठा करणु घुरिजनि जीअं ख़ासि तौर ते हींअर ॿार जेके आहिनि सभु पंहिंजे स्कूलनि में एॾा सुठा पिया लॻनि सुबुह सुबुह सवेरे सवेरे कोई चाहींदी आहियां त ॾिसंदा नज़र में ईंदा त कोई बहितरीनु जेकी आहे यूनिफॉर्म जेके हवाले सां को शूज़ पॉलिश कंदे ऐं ख़ासि तौर ते मास्क सां बिल्कुलु प्रॉपर वेयरिंग नज़र ईंदा आहिनि त इलाही सुठी ख़ुशी थींदी आहे हिकिड़ी कॉल रिसीव कंदासीं हिकिड़ी कॉल आहे हलो सालिकुम हेलो हेलो अस्सलाम वालेकुम तहरीम वालेकुम सलाम छा कीअं आहियो ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह मां बिल्कुलु ठीकु आहियां तव्हां ॿुधायो तहरीम तव्हां कीअं आहियो बिल्कुलु ठीकु ठाक शाज़िया कीअं पई गुज़रे सुबुह तव्हांजी छा चवणु चाहींदो प्रोग्राम जे हवाले सां हा अल्हम्दुलिल्लाह ॾाढी सुठी माशाल्लाह तव्हांजो प्रोग्राम ॾिसूं पिया ॾाढो तमामु ज़बरदस्त लॻो असांजो एप्रिशिएट कजे तव्हांखे माशाल्लाह हमेशह जीअं ॾाढो सुठो मतिलबु रोज़ हूंदा आहिनि सुठा प्रोग्राम सुठा महिमान कॾहिं वरी ख़ासि हूंदा आहिनि अच्छा अॼु जे महिमान जे हवाले सां छा चवणु चाहींदो जी बिल्कुलु मां इहो चवणु चाहींदुसि त अदा माशाल्लाह ज़बरदस्त वाइब ॿुधाए ऐं हमेशह असां ॿुधंदा आहियूं अदा खे तमामु ज़बरदस्त सूफ़ी रंग में त हमेशह ॾाढा सुठा असांखे कलाम लॻंदा आहिनि ऐं सुकून ॾींदड़ कलाम लॻंदा आहिनि अदा जा हा शाज़िया थैंक यू ऐं शाज़िया ल्यू बिस्किट जेका एग्ज़िस्टिंग स्कीम खणी आया जंहिंसां तव्हां तादाद इनाम 1 करोड़ रुपया खटे सघो था बिल्कुलु बिल्कुलु असां मतिलबु इस्तेमालु कंदा आहियूं इहे बिस्किट गाला जा ऐं इहे टाइगर वग़ैरह सभु मतिलबु असां इस्तेमालु कंदा आहियूं असां खाईंदा आहियूं हा ज़बरदस्त पोइ होपफुल आहियूं त तव्हांजो इनाम यकीनन निकिरंदो इंशाल्लाह दुआ कयो त निकिरे अच्छा वरी आउं ॿुधाईंदी हलां तुंहिंजो छा तरीक़ेकार आहे ऐं कीअं जेको आहे मिस कॉल जी 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 हा मुंहिंजी अॼु खां फरमाइश आहे मतिलबु अदा साईं तालिम मौला जा कलाम ॻाया आहिनि जे ॻाया आहिनि त उहो ॿुधायो जे न त अदा हमेशह हिकिड़ी नात चवंदो आहे उहो असांखे ॿुधाए त वॾी महिरबानी थींदी चलो ठीकु आहे उहो ॾिसूं था हुनजी हवाले सां थैंक यू शाज़िया जीअं आउं पंहिंजे व्यूअर्स खे आउं ॿीहर ॿुधाईंदी हलां त ल्यू बिस्किट तव्हां सभिनी लाइ खणी आयो अल्लाह तादाद इनाम ऐं हुन सां गॾो गॾु 1 करोड़ रुपया 1 करोड़ रुपया हासिल कीअं करे सघंदा आहिनि जो तरीक़े खां बिल्कुलु आसान ऐं सवलो आहे ऐं जी ख़ासि तौर ते प्रोमो पैक यानी की को बि नंढो पैक जेको आहे तव्हां वठी सघो था चाहे उहो ज़ीरा प्लस टक जो टाइगर जो गाला जो या कैंडी जो को बि नंढो बिस्किट वठी करे उन ॾिनल कोड खे स्क्रैच खां पोइ 031772525 ते जस्ट मिस कॉल ॾींदा मिस कॉल खां पोइ कॉल बैक जी सूरत में माना ॿीहर तव्हांखे कॉल ईंदी उन कॉल बैक जी सूरत में उहो ई स्क्रैच कयल नंबर जेको आहे उन में ऐड करे उनखे कोड एंटर करे पोइ तव्हां करोड़पति बणिजी सघो था ऐं ॿीहर ॿुधाईंदी हलां त को बि प्रोमो पैक नंढो वठी करे उन खां पोइ उन कोड खे स्क्रैच कंदा उन स्क्रैच जी सूरत में पोइ बाद में तव्हां 031772525 ते जस्ट मिस कॉल ॾींदा मिस कॉल जी सूरत में तव्हांखे कॉल बैक ईंदी ऐं उन कॉल बैक खां पोइ उहो ई कोड जेको हुन में एंटर करण खां पोइ तव्हां करोड़पति बणिजी सघो था त हिकिड़ी कॉल आहे कॉल रिसीव कंदमि हलो सानिक हेलो सलाम अभी चाला खुश आयो ठीक बाबू जा पे तारीफ कराइदा केर किथा का नदी मली मंगलार मेरापुर का अभी खुश आयो ना बिल्कुल ठीक ठाक बाबू जा की पे लगे प्रोग्राम छा चवण चाहिंदो आज जे प्रोग्राम माशाल्लाह क्लास प्रोग्राम आए असन जो प्यारो दोस्त इजाज भाई वेठो आए जी जी बिल्कुल बिल्कुल छा चवण चाहिंदो सब का बना अस्सलाम वालेकुम या अली मदद वालेकुम सलाम मौला अली बाबा से खुश आयो अल्हम्दुलिल्लाह इजाज भाई मेरापुर खान नदी मली मंगलार तो गलाए बाबा नंदी फरमाइश असन जी जी हुकुम कयो साईं जेड़ा थिंदा वडा जेड़ा थिंदा प्रोग्राम कलाम ॿुधणो आहे असांखे हे मोहब्बत जी ॻाल्हि आहे बाबा यार मोहब्बत हुजे अच्छा सही थैंक यू तां मोहब्बत जो बाबा नफ़रत जो खत्म दौर हाणे मोहब्बत जो जान सही तांजी फरमाइश महिरबानी मोहब्बत जहिड़ा अखड़ियुनि जा जहिड़ा हूंदा महिरबानी बा तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थियो थैंक यू सो मच पर नाज़रीन हीअं टाइम थियो आहे शॉर्ट खां मतलब ब्रेक जो बि आउं ॿुधाईंदी हलां त न्यू बिस्किट तव्हां सभिनि लाइ खणी आयो आहे न्यू एग्ज़िस्टिंग स्कीम जंहिंसां तव्हां खटे सघो था लातादाद इनाम ऐं 1 करोड़ रुपया ॾिनल को बि प्रोमो पैक खे स्क्रैच करे उन खां पोइ 031772525 ते जस्ट मिस कॉल ॾींदा कॉल बैक जी सूरत में उहो ई कोड में एंटर करे करोड़पति बणिजी वेंदा ऐं हुन सां गॾोगॾु टपाल मेज़बान जेकी वधाए रिश्तनि जो मान सिंधी मेज़बानी जो राज टपाल मेज़बान चाहे आहे काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो
वेलकम बैक नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदी हलां त ल्यू बिस्किट तव्हां लाइ न्यू एक्ज़िस्टिंग स्कीम खणी आयो आहे जंहिंसां तव्हां खटे सघो था लाता दाद इनाम $1 करोड़। $1 करोड़ को बि जेको आहे ल्यू बिस्किट जो नंढो प्रोमो पैक वठंदा उन खां पोइ स्क्रैच हूंदो कार्ड हूंदो उनखे स्क्रैच करे को उन ॾिनल नंबर ते मिस कॉल ईंदा जस्ट मिस कॉल खां पोइ हिकिड़ी कॉल बैक ईंदी तव्हांखे उहो कोड जेको तव्हां स्क्रैच कयो उन में इंटर कंदा ऐं करोड़पति बणिजी वेंदा ऐं इन सां गॾु टपाल मेज़बान जेकी वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बान युवराज बि टपाल मेज़बान चाहिया है ऐं जीअं त असां सां गॾु एजाज़ ख़ासि करे सभु मौजूदु आहिनि बहितरीन जेके आहिनि रागी आहिनि असांजे सिंध जा बहितरीन जेके कलाम ख़ूबसूरत कलाम सूफ़ी ॿुधाईंदा आहिनि मूंखे इलाही ख़ुशी थींदी आहे त ख़ासि तौर ते जेको बि माण्हू पंहिंजे सिंध सां कंसर्ट थी करे सिंध सां रेडी करे सिंध जी वखाण करे ऐं ख़ासि तौर ते पंहिंजे सिंध खे प्रमोट करे अच्छा एजाज़ सभु थोरो तव्हांखे ॿुधाईंदो त तव्हांखे वधि में वधि सुठो मज़ो जेको आहे पंहिंजे कहिड़े गीत कलाम ॻाइण में ईंदो आहे सूफ़ी गीतनि में मज़ो ईंदो आहे सूफ़ी गीतनि में इलाही छो भला को अहिड़ी में कोई सुकून आहे न राहत आहे ओलिया दर्शन जी ॿोली में मज़ो आहे सुकून माण्हू आहे अॼुकल्ह ॾिसो त सभु कंहिंजो ब्लड प्रेशर मथे चढ़ियो पियो आहे कंहिंजो बीपी लो न आहे पोइ उहा बीपी लो थींदो आहे उन जॻह ते अलाह वारनि जी ॿोली ॿुधंदो उन सोबत में ईंदो पोइ उनखे सुकून मिलंदो बाक़ी जे अफ़रा तफ़री में हूंदो पोइ त सदाईं बीपी हाई हूंदुसि सही सही बिल्कुलु अच्छा इंसान खे उहो ई बि नॉर्मल हुजणु घुरिजे अॼु त हींअर हाणे गर्मी बि अचण वारी वञ ॿाहिरि खां पोइ गर्मी हुई उहो ई टेम्परेचर आयो आहे त इंसान खे कूल थियणु घुरिजे त पोइ सूफ़ी कलाम में ॿुधणु घुरिजनि उन में अलाह साईं जो ज़िक्र उनमें सुकून आहे छो जो ॿुधण सां ई माना रूह खे राहत ईंदी आहे अच्छा उहो कहिड़ो गीत आहे जेको तव्हांखे वधि में वधि सुकून ईंदो इलाही गीत आहिनि मुंहिंजा सूफ़ी मदी साईं जा कलाम आहिनि तव्हांखे पाण खे पर्सनली जेको आहे मूंखे सभु गीत सूफ़ी वणंदा सूफ़ी वणंदा अच्छा केतिरे अरसे खां तव्हां हिन फील्ड में जेको आहे गायकी जी फील्ड में 1988 एतिरे टाइम माशाल्लाह अच्छा तव्हां ॾिसो था त कंहिंखे जेके घणो मुतासिर थी करे पंहिंजो उस्ताद बाबा शहीद गुलशेद दीवणो उन्हनि खां घणो मुतासिर थियो अच्छा केतिरो आसान आहे ईअं काफ़ी सारा ॾिसो सूफ़ी गीत अलॻि अंदाज़ सां गज़ल अलॻि थींदी आहे आम जेके अचजी अलॻि थींदी आहे समुंड ॿियो सिखनि जो ॿियो पासो आहे ई कोन असां वञा सिखूं ॿुधा असां मुंसल कोन पताऊं इहो आहे जो बचनि जी रोज़ पिया कंजो ॻायूं था तव्हांजा ॻाई हुई वाह माशाल्लाह माशाल्लाह त पोइ हींअर असांखे कहिड़ो कलाम मादी साईं जी जी बिस्मिल्लाह पाणे जल जलालो पाणे जान जमाल पाणे सूरत पिरिय जी पाणे हुस्न कमाल पाणे पीर मुरीद थे पाणे पाण ख्याल सब सबोई हाल मजाई मालूम थई याद जनी के यार सित याद हमेशा यार के फज़कुरूनी अज़कुरकुम कौल अलस्ती पार वहम भी आई विसार महदीअ जे महखाने में पंहिंजो आया पाण पंहिंजो आया पाण पाण विञाए पाण थी आयुस पाण विञाए पाण थी आयुस पंहिंजो आया पाण पंहिंजो आया पाण पाण विञाए पाण थी आयुस पाण विञाए पाण थी आयुस पंहिंजो आया पाण ओ इहे भलायूं इश्क जो भाया इहे भलायूं इश्क जो भाया इहे भलायूं इश्क जो भाया चो तरफ चांड्राण चो तरफ चांड्राण पाण विञाए पाण थी आयुस पाण विञाए पाण थी आयुस पंहिंजो आया पाण पंहिंजो आया पाण पाण विञाए पाण थी आयुस पाण विञाए पाण थी आयुस
सब कुछ तो सासान सब कुछ तो सासान पाण विञाए पाण थी आयस ओ पाण विञाए पाण थी आयस पंहिंजो आया पाण पंहिंजो आया पाण ओ पाण विञाए पाण थी आयस पाण विञाए पाण थी आयस ओ पंहिंजो आया पाण हर मजहर जो मालिक महदी हर मजहर जो मालिक महदी हर मजहर जो मालिक महदी हर सां हिक हिकान हर सां हिक हिकान पाण विञाए पाण थी आयस पाण विञाए पाण थी आयस पंहिंजो आया पाण पंहिंजो आया पाण पाण विञाए पाण थी आयस पाण विञाए पाण थी आयस पंहिंजो आया पाण पंहिंजो आया पाण पाण विञाए पाण थी आयस पाण विञाए पाण थी आयस पंहिंजो आया वाह ज़बरदस्त इलाही दादा पढ़ना से हीअं वक़्तु थियो आहे न्यूज़ ब्रेक जो ऐं न्यूज़ ब्रेक ॿुधाईंदी हलां त ल्यू बिस्किट तव्हां सभिनि लाइ खणी आयो न्यू एग्ज़िस्टिंग स्कीम जंहिंसां तव्हां खटे सघो था लातादाद इनाम 1 करोड़ रुपया सवलो तरीक़ो आहे को बि ल्यू बिस्किट जो प्रोमो पैक वठी करे उन खां पोइ ॾिनल कोड ते स्क्रैच कंदा स्क्रैच खां पोइ ॾिनल नंबर ते जस्ट मिस कॉल ॾींदा मिस कॉल खां पोइ कॉल बैक जी सूरत में उहो ई कोड जेको तव्हां स्क्रैच कयो उन में एंटर करे करोड़पति बणिजी वेंदा ऐं उन सां गॾु टपाल मेज़बान जेकी वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी रासवी टपाल मेज़बान चाहिया है काली नमन जो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन एक दो ॿिए भलीकार प्रोग्राम सब बहिराणे में सभिनी नाज़रीन खे कुझु ख़ुशख़बरी ॾींदी हलां त ल्यू बिस्किट तव्हां सभिनी लाइ खणी आयो आहे न्यू एग्ज़िस्टिंग स्कीम ल्यू बिस्किट वठंदा करोड़पति बणिजी वेंदा उहो कीअं आहे उन सां गॾो गॾु करोड़पति सां गॾो गॾु तव्हां लातादाद इनाम बि खटे सघो था ल्यू बिस्किट जो को बि प्रोमो पैक वठंदा उन कोड खे स्क्रैच कंदा स्क्रैच खां पोइ ॾिनल नंबर ते जस्ट मिस कॉल ॾींदा ऐं कॉल बैक जी सूरत में उहो ई कोड में एंटर करे करोड़पति बणिजी सघो था त ल्यू बिस्किट जो को बि नंढो पैक जीअं ज़ीरा थी वियो टक थी वियो टाइगर थी वियो गाला थी वियो कैंडी थी वियो इन्हनि पैकेट में को बि नंढो पैक वठी करे उन में को ॾिनल कोड हूंदो उनखे स्क्रैच करे उन खां पोइ ॾिनल नंबर ते जस्ट मिस कॉल ॾींदा मिस कॉल जी सूरत में कॉल बैक तव्हांखे ईंदी कॉल बैक खां पोइ उहो कोड में एंटर करे करोड़पति बणिजी सघो था त पोइ इंतज़ारु कंहिं ॻाल्हि जो ल्यू बिस्किट वठंदा ऐं करोड़पति बणिजी वेंदा ऐं उन सां गॾो गॾु टपाल मेज़बान जेकी वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी रासबी टपाल मेज़बान चाहिया है ऐं जीअं त असां सां गॾु एजाज़ ख़ासि करे साहब मौजूदु आहिनि हलूं था उन्हनि ॾे अच्छा एजाज़ साहब जीअं इनामात जी ॻाल्हि हले पई त तव्हांखे कॾहिं को लाइफ में को इनाम मिलियो भला कंहिं बि में स्कूल्स में इन्हनि में इन में पहिरियों हिकिड़ी कॉल वठी वठां कॉल से हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी कंहिं किथां खां पंहिंजो तारीफ़ कराईंदा अब्दुल मरी पियो ॻाल्हाए जाम नवाज़ निगम जो ख़मीसो ख़ान झूले जो जाम नवाज़ निगम तव्हांखे भली कर प्रोग्राम सुबुह पहिरां में भाउ मुंहिंजा जी कीअं पियो लॻे प्रोग्राम छा चवणु चाहींदो प्रोग्राम माशाल्लाह टॉप लेवल ते हले सुठो प्रोग्राम है फनकार सुठा था सुठे माशाल्लाह भलो प्रोग्राम थो हले महिरबानी महिरबानी ऐं ख़ासि तौर ते आउं ॿुधाईंदी हलां त ल्यू बिस्किट जेका तव्हां लाइ एग्ज़िस्टिंग स्कीम खणी आयो आहे जंहिंसां तव्हां लातादाद जे नाम सां करोड़ रुपया बि खटे सघो था छा चवणु चाहींदो बिस्किट माशाल्लाह सुठो असां खाईंदा आहियूं भलो बिस्कुट है महिरबानी थैंक यू सो मच तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल कलाम हिकिड़ो ॿुधायो जी 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 ज़रूरु 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 तालिम मौला जो साईं को कलाम ॿुधायो ज़रूरु ॿुधासीं तव्हांखे यादि हूंदनि त ज़रूरु एजाज़ साहब तव्हांखे ॿुधाईंदा थैंक यू सो मच तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थियो जी मूं तव्हांखां पुछियो त तव्हांखे कॾहिं लाइफ में को बि इनाम मिलियो
इलाही गिफ्ट मिलंदा है ते पंजे गिफ्ट ते कड़ी की ॻाल्हि हूंदी इनाम जी कड़ी इनाम, हाँ बिल्कुल है। अॻे में नंढे इलाइक़े सां पढ़ंदा हुआसीं त सूर तक तूं निकिरंदियूं वरी बिस्किट ॿिया छा हुन में वॾी मश्किल हूंदियूं। अच्छा मश्किल हा पर 50 रुपया निकिरंदो त वॾो ख़ुशि थींदासीं असां 50 रुपया निकितो असां वाह त पोइ इन हवाले सां अॼु बि जीअं ल्यू बिस्किट वठंदासीं त तीअं तव्हां 50 रुपए ते एॾो ख़ुशि थींदा जिते 1 करोड़ रुपयो इनाम ल्यू बिस्किट जेको ॾे पियो ऐं सां गॾो गॾु लातादाद ॿिया बि इनाम अल्लाह करे तव्हांजो निकिरी पए पूरी टीम जो त भई असां कमाया। इंशाल्लाह इंशाल्लाह। अच्छा त पोइ हींअर असांखे कहिड़ो कलाम बाबा इमदाद साईं जो बोल आहे तव्हां जेके पेश कंदा। जी जी बिस्मिल्लाह। पिरिय जे पार ॾे उहे यका यगाना सिंगारियूं न सैद चवे तन खे गिचीअ में गाना उबा इबादत में रहन उहे मशफ़िक मर्दाना कन शार रखियल शुक्राना जो पिरी कयाऊं पंहिंजो करे दिल खे काबू फसाए हलिया करे दिल के काबू फसाए हलिया अखिन सां अखियूं ओ अखिन सां अखियूं मिलाए हलिया काबू प्यार पंहिंजो करे हिकु नज़र सां मोहे मनड़ो मुर्की मोहब्बत मेरे सां मोहे मनड़ो मुर्की मोहब्बत मेरे सां मिठा मुहब मुहड़ो ओ मिठा मुहब मुहड़ो मटा मुहब मुहड़ो मटाए हलिया विया करे दिल के काबू फसाए हलिया विया अखिन सां अखियूं मिलाए हलिया विया करे दिल के काबू जुदाई जानब जी जडो जी कहिड़ो जुदाई जानब जी जडो जी कहिड़ो दर्द गम अलम जो अची पूर पीअड़ो सबक सोज़ सिक जो सबक सोज़ सिक जो पढ़ाए हलिया विया करे दिल खे काबू जोगी जादू लाए पक्का पेच पाए प्रेमी पिरत जो प्यालो पिलाए विछोड़े जवा जो
याद इमदाद गढ़पुर बिवारियूं सनम सां सोहबत में गडमू गुज़ारियूं बोली बाजवारी ओ बोली बाजवारी बुधाए हल्या व्या करे दिल के काबू फसाए हल्या व्या अखिन सां अखियूं मिलाए हल्या व्या करे दिल के काबू। इलाही ज़बरदस्त इलाही ख़ूबसूरत कलाम जेके ॼण मौसीक़ी रूह जी ग़ज़ा हूंदी आहे। ऐं त चवणु चाहींदा अगरि तव्हां इलाही परेशान हुजो अपसेट हुजो या डिप्रेस हुजो इवन की तव्हांखे कावड़ बि अचे थी त उहो ख़ूबसूरत जेको आहे ख़ासि हुते सूफ़ी कलाम ॿुधी करे पाण खे रिलैक्स करे सघो था ऐं सुठी सोचूं आणे सघो था। इंसानु जेको हमेशह अगरि चाहे थो त पॉज़िटिव थिंकिंग रखां इन खे त इन लाइ सुठो तरीक़ो इहो आहे त को सुठो गीत ख़ासि हुते सुठो कलाम ॿुधे जंहिंमें अलाह से जो ज़िक्र हुजे पंहिंजी रूह खे ख़ासि हुते पखियूं परिंदा जेके आहिनि उहे बि सभु उन्हनि जी आवाज़ूं तव्हां ॿुधंदा त तव्हांखे सुकून मिलंदो। त इहा पाण जे अंदरि हिकिड़ी आदत असां विझी छॾूं था। इन जो मतिलबु इहो कोन्हे त असां को ग़लति एक्टिविटीज़ यानी ॾिसो हिकिड़ी शइ खे पाण सही ऐं ग़लति इस्तेमालु करणु पंहिंजे हथ में हूंदो आहे। जीअं हाणे स्मार्ट फ़ोन्स जेके आहिनि त उनजो इलाही वजह आहे जेको एतिरो इस्तेमालु जेको आहे उहो इलाही ख़राबु हूंदो आहे ख़ासि हुते ॿारनि जे लाइ। त उनखे टाइमिंग्स वग़ैरह ॾेई करे ख़ासि हुते त उनजी शेड्यूल्स वग़ैरह ठाहे हाणे त उन्हनि जी पढ़ाई स्टडी जेको आहे ऑनलाइन थी वई आहे इन्हनि स्मार्ट फ़ोन ते थी वई आहे त हाणे एतिरो पेरेंट्स बि नथा चई सघनि त तव्हां जेको आहे सेल फ़ोन एतिरो घटि इस्तेमालु करो त उनजो बहितर तरीक़ो इहो आहे त तव्हां उन्हनि खे टाइम ड्यूरेशन्स ॾेई करे उन हवाले सां तव्हां एक्टिविटीज़ मॉनिटरिंग इलाही ज़रूरी आहे। ॾिसो हिकिड़ी शइ आहे तुंहिंजो नेगेटिव ऐं पॉज़िटिव फ़ाइदो खणणु जीअं मूं ॿीहर ॿुधाईंदमि त पंहिंजे हथ में आहे त तव्हां ॾिसो त तव्हांजो ॿारु जेको आहे उहो कहिड़े तरीक़े सां इन शइ जो इस्तेमालु थो करे। हिकिड़ी चेक बैलेंस पेरेंट्स जी इलाही ज़रूरी ॻाल्हि आहे ऐं ख़ासि तौर ते जीअं असांजे पहिरें जे जॾहिं असांखे यादि आहे त असांजे पेरेंट्स जेके टाइम टू टाइम पंक्चुअलिटी जे हवाले सां पूरी चेक एंड बैलेंस रखंदा इवन की असां नाश्ते में कहिड़ी शइ नथा खाऊं ऐं ख़ासि तौर ते मानी में या राति जी मानी में कहिड़ी शइ असांखे पकल उहो नथा खाऊं त उन ते बि गौर कंदा हुआ। त अॼुकल्ह जा पेरेंट्स थोरा इन शइ खे तवजो ॾियनि त हींअर असांजे टेक्नोलॉजी जो दौरु आहे। हाणे ख़ासि तौर ते कोविड जी जेकी सूरत हाल आहे कंहिं जॻह ते त को पोस्ट कोरोना हले थी या त कोरोना आहे हाणे जीअं ख़ासि असां वैक्सीन बि अची वियो न त पर इन में लाइफ चेंज थी आहे मिथ चेंज थी आहे रिदम चेंज थी वई सोच ज़रिए जा चेंज थी विया इकनॉमिकल ज़रिया चेंज थी विया विजन चेंज थी विया त उन हवाले सां ईअं सभु चाहींदमि त उन सोच ते सोचो पंहिंजे ॿारनि खे उन हवाले सां जेको आहे ट्रेंड कयो उन हवाले सां ॿारनि खे पूरो प्रॉपर तरीक़े सां गाइड कयो त जेके वक़्तु आसानी थिए हुनजी ज़िंदगी में। ऐं जिते नासिर हीअं हलंदासीं शॉर्ट कमर्शियल ब्रेक ते ऐं ॿुधाईंदी हलां तव्हांखे त ल्यू बिस्किट तव्हां सभिनी लाइ खणी आयो हिकिड़ी ख़ुशख़बरी जंहिंसां तव्हां खटे सघो था लातादाद इनाम 1 करोड़ रुपया। उहो सवलो तरीक़ो आहे को बि ल्यू बिस्किट जो प्रोमो पैक वठंदा यानी नंढो पैक वठंदा उन कोड हूंदो उन कोड खे स्क्रैच करे ॾिनल नंबर ते जस्ट मिस कॉल ॾींदा मिस कॉल खां पोइ कॉल बैक जी सूरत में उहो कोड उन में एंटर करे करोड़पति बणी सघो था। ऐं जीअं तव्हां ॿुधाईंदी हलां त ॿीहर कोड खे जेके स्क्रैच करे ॾिनल नंबर ते जस्ट मिस कॉल ॾींदा मिस कॉल खां पोइ कॉल बैक जी सूरत में उहो स्क्रैच थियल कोड उन में एंटर करे करोड़पति बणिजी सघो था। त इंतज़ारु कंहिं ॻाल्हि जो आहे त ल्यू बिस्किट वठंदा करोड़पति बणिजी वेंदा। ऐं उन सां गॾोगॾु टपाल मेज़बान जेकी ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी रासवी टपाल मेज़बान चाहे आहे काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम से ताबन कयो ऐं तव्हां लाइ ख़ुशख़बरी बि खणी आयो उहा आहे ल्यू बिस्किट जी नई एक्सिस्टिंग स्कीम में जंहिंसां तव्हां हासिलु करे सघो था लातादाद इनाम ऐं उन सां गॾोगॾु 1 करोड़ रुपया किलो ॿुधण में सुठो थो लॻे 1 करोड़ रुपया ऐं लातादाद इनाम इहे सभु हासिलु करण लाइ हिकिड़ो सवलो तरीक़ो आहे को बि ल्यू बिस्किट जो प्रोमो पैक यानी नंढो पैक चाहे उहो ज़ीरा में हुजे टक में हुजे टाइगर में हुजे गाला में हुजे कैंडी में हुजे को बि वठी सघे उन में हिकिड़ो कोड हूंदो उन कोड खे स्क्रैच करण खां पोइ हिकिड़ो ॿियो ॾिनल नंबर हूंदो उन ते जस्ट मिस कॉल ॾींदा मिस कॉल खां पोइ हिकिड़ी कॉल बैक जी सूरत में ईंदी तव्हां कॉल उहो कोड जेको हुन में एंटर करे तव्हां करोड़पति बणिजी सघो था। त पोइ इंतज़ारु कंहिं ॻाल्हि जो आहे त ल्यू बिस्किट वठंदा ऐं करोड़पति बणिजी वेंदा। ऐं उन सां गॾोगॾु टपाल मेज़बान जेकी ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी रासबी टपाल मेज़बान चाहे आहे हींअर हाणे हलूं था इजाज़त साहिब ॾे उनखां पुछूं था त असांजी औताक जे हवाले सां उनखे बि ॾाढो सुठो एक्सपीरियंस मेहरान टेलीविजन ते हिकिड़ो मुनफ़रिद प्रोग्राम ख़ासि हुते असांजी औताक जी हिकिड़ी रवायत जेकी उहो थी ऐं ख़ासि हुते जे कचहरियूं थियूं ऐं सभु जेको उन्हनि खे ख़ासि
ख़ासि त ॻोठनि में हिकिड़ो इहो ट्रेंड वरी ॿीहर को जेको असांजे महिरान टेलीविजन इहो स्टार्ट कयो त इहो एक्सपीरियंस हिननि जो कीअं रहियो जी एजाज़ साहिबु इहो एक्सपीरियंस तव्हांजो कीअं रहियो असांजो ॾाढो मज़ो आहे हीअं ॾिसूं पिया ॿाहिराणियुनि में जाम था ॾिसनि उतां कर प्रोग्राम असांजे उतां इलाही माना मशहूरु हीअं जिते उतां फिटी वियूं हाणे जे ॾिसनि था नओं प्रोग्राम आयो उन हिसाब सां त वरी साॻियूं उतां आबाद थींदियूं आहिनि प्रोग्राम जी नोयत सां प्रोग्राम बि आहे असांजे उतां ऐं छा त सेठ आहे छा त महिनत आहे असांजे मुर्तज़ा मजबूर साहिब जी ऐं असांजे भाउ ख़ालिद जागीरानी साहिब इहा महिनत आहे हुननि जी बिल्कुलु सेठ बि इलाही इलाही ख़ूबसूरत ख़ूबसूरत सेट आहे, तमामु माना असां सेठ जो लुक अहिड़ो आहे जो इलाही संगत ॾिसे थी ऐं ख़ासि त सोशल मीडिया ते एतिरी जेका असांजे उताक जी जेके वाखाण थी पज़ीराई मिली ऐं तव्हांजो जॾहिं प्रोग्राम ऑन एयर थियो त तव्हांखे कीअं लॻो असांजे उताक में ते वेठे लाइव राति उतां लाइव बि आहे हा हिकिड़ो लाइव रहियो पर ॿियो प्रोग्राम हाणे जेको तव्हांजो हलियो वरी मां ॻाल्हि कई अदा मुर्तज़ा सां मुंहिंजो बाबा सुभाणे हाणे वरी नेक्स्ट टाइम मुंहिंजो हाज़िरी ॾिबी हिनजी इंशाल्लाह इंशाल्लाह ज़रूरु ज़रूरु त ॾिसो त इहो उताक जो कल्चर कीअं तव्हां ॾिठो आहे असांजे पंहिंजे ख़ासि ॻोठनि में ॿी बार महिमान नवाज़ी जो हूंदियूं हुयूं अॻु में छपर हूंदा मना ठहियल पोइ जलाल उस्ताद जलाल जेको असांजो ॾाढो जलाल बाबा साईं जो दोस्त हुयो पोइ रहंदा हुया असां वटि उतां वसंदियूं जलाल ईंदो त खलकूं हूंदियूं माशाल्लाह हाणे जो माण्हू माना कॾहिं कॾहिं जो ईंदा चवंदा महिमान मानी खाए रोके सां वञे हलियो हाणे जो हीउ प्रोग्राम आयो आहे न त माण्हुनि खे वरी जेके नंढा नंढा माण्हू आहिनि छोकिरा नौजवान खे ख़बर कान्हे न उतां जी हुननि जो ॾिठो आहे त इहो प्रोग्राम माना इहो वक़्तु बि हुयो हाणे वरी नई उन पासे जे आहे असां महिरान टीवी वारनि खे जस ॾियो इहा ॻाल्हि वाकई ॾाढी सुठी कई त अॼुकल्ह जेके नौजवान उन्हनि खे उतां जी ख़बर आहे अॼुकल्ह उन्हनि खे सिर्फ़ु होटलिंग्स जी ख़बर आहे त को बि दोस्त जिते होटल ते वेहारे उन्हनि खे मानी करे उस्ताद जलाल कहिड़ो आहे जलाल कहिड़ो आहे सही सही विसरी हुनखे ॾिठो ई कोन न बिल्कुलु बिल्कुलु पर तव्हां सां गॾु जेको महबूब वेठो आहे उन को महबूब खे केतिरो तव्हां तयारु कयो आहे गायकी में अञा सिखे पियो अञा हीउ हले कमु अञा स्टार्टिंग आहे केतिरे हद ताईं तव्हांखे लॻे थो त गिल्टी जिस्पती अथसि पाण खां पुछो महबूब तव्हां ॿुधाईंदा भला चवंदा पाण खां पुछो राग जी मंज़िल पर आहे बहरहाल कोशिश लॻी पई आहे आहिस्ते आहिस्ते कोशिश आहे पकोड़ा बकोड़ा जाम खाईंदो आहे अच्छा इहा कोशिश आहे ॾिसो केॾो माना हीउ थोरो लॉजिकली हुननि ॿुधायो त सिंगर खे तेल वारी शयुनि खां परे हुजणु घुरिजे इहा माना तव्हां माना छो भला हेॾा पकोड़ा छो खाईंदा इहा आहे न फनकार जी किरी सही आवाज़ तरियल शइ पकोड़ा या खटियूं अचार जेके चिप्सूं अहिड़ियूं शयूं फनकार खाईंदा त पोइ हीउ खाइनि था हा शौक़ीन आहे मूंखे सिधी सादी भाई ठाहे पाण वेही चवंदा हाणे तराई करे फिराई पोइ था कमु अच्छा माना तव्हांखे सिंपल खाराए पोइ पाण खाईंदो सिंपल आहियां सही सही त पोइ छा इहे जेको त मेन शयूं आहे न कॾहिं कॾहिं ईअं रोज़ रोज़ त न चवनि था रोज़ रोज़ तव्हां इहे पकोड़ा खाइण जा शौक़ीन आहे वरी सभिनी जी ॻाल्हि अॻु में असां नथा चई सघूं कुझु बि हाणे ॾिसो सभु चवंदा हूंदा त महबूब खे पकोड़ा न ईंदा आहिनि पकोड़ा ई खाराइजनि सही अच्छा केतिरे हद ताईं तव्हां सम्झो था त तव्हां सिखी वेंदो या अञा कुझु सिखियो आहे तव्हां अञा त कुझु बि न आहियूं सिखिया बस आहिस्ते आहिस्ते कोशिश लॻी पई आहे छो दिलचस्पी आई तव्हांखे इन सिंगिंग जे हवाले सां पंहिंजे वालिद साहिब खे ॾिसी करे इनखे ॾिसी करे तव्हां ॿियो मास्टर मंज़ूर खे ऐं ॾिसी उतां माना अच्छा तव्हांजे दोस्त सर्कल में तव्हांखे कीअं ॾिसंदा आहिनि माना तव्हांजो गीत या तव्हांखे तव्हांजे पंहिंजे वालिद साहिब सां गॾु ॾिसंदा आहिनि उहो चवंदा आहिनि सुठो आहे हीउ बि फन सुठो आहे पढ़ाई बि सुठी आहे छा पढ़ो था ऐं बीए कई आहे बीए कई अॻिते पढ़ण जो आहे इरादो जी अॻिते पढ़ण जो इरादो आहे छा करणु चाहींदो बस जेको नसीब वरी बि को आइडियल इंजीनियर थियण था चाहियूं इंजीनियर माशाल्लाह ज़बरदस्त मूंखे इलाही ख़ुशी थी इंजीनियर सां गॾोगॾु माण्हू सिंगर बि हुजे ज़बरदस्त वॾा वॾा डॉक्टर्स जेके आहिनि पंहिंजे हुन सां गॾोगॾु सिंगर बि मौजूदु आहिनि एॾो टैलेंटेड माना हीउ हिकिड़ो अलॻि टैलेंट आहे हिकिड़ो फन अलॻि आहे अच्छा केतिरो सुकून मिलंदो आहे तव्हांखे पाण खे तव्हांजे वालिद साहिब जी ॻाल्हि तव्हां ॿुधी त उनखे सुकून तव्हांखे सुठो लॻंदो आहे इलाही इलाही सुठो लॻंदो आहे सही कोई दोस्त फरमाइश कंदा आहिनि तव्हां वेठी वेठी चवंदा हा आहिनि ज़रूरु कंदा आहिनि बिल्कुलु कंदा आहिनि ॿुधाईंदा आहियूं पोइ अच्छा पोइ केतिरो सुठो ख़ासि करे WhatsApp ते अच्छा बाक़ी ॿियनि जो सिस्टम जेको हूंदो आहे उहो जाम ख़ुशी ही छा था चवनि तव्हांजे वालिद साहिब असांजो राग कोन वणंदो अथसि बस मतिलबु चऊं था न अबू जी ॻाल्हि अॻु में असां नथा चई सघूं न न कुझु त हूंदी न हिन में लॉजिक कुझु बि इहो कीअं मतिलबु तव्हांजो राग न हूंदो बाबा ॾिसनि हाणे जॾहिं उस्ताद जलाल जा पुट पंहिंजे पीउ खे फॉलो कनि उस्ताद गुलशेर आहे त उनजा भाउ आहे दिलशेर थियो उनखे फॉलो कर माना पंहिंजे जेको सीन थींदो माण्हू हाणे मां ॻायां थो मूंसां गॾु आहे त असांखे फॉलो करे ॾिसे त मुंहिंजो कीअं ॻाए थो पर हिन खे एकतार चपड़ी खां डिॼंदो आहे माना सिखियल आहे अच्छा वरी एकतार जो बाजे ते बसि ॻायां बसि डिरदा छो आहे भला चक पाईंदो छा कंदो अच्छा हर ॻाल्हि खे रद्द था कयो असांजी इज़त पहचान रोज़ी असां जेको हिन मंज़िल ते लतीफ़ जी तंद जे करे बिल्कुलु बिल्कुलु बेशक हिन सां असांजो इश्क आहे हिन सां प्यार असांखे साह खां वधीक आहे सही
हिन खां जी नफ़रत कंदा त अलाह कुछ अल्लाह हो केॾी तव्हांजे वालिद साहिब ॾिसो टेलीविजन ते केॾो अंदर में माना ॾिसो तव्हांजे वालिद साहिब खे केॾी माना ॾुख आहे उन्हनि खे ई माना तव्हां इन शइ खे तव्हां साइड में था करो कीअं पंहिंजे वालिद साहिब खे हाणे सेटिस्फाई कंदो हिते महिरान टेलीविजन जी सुबुह महिरान जी स्क्रीन ते छा चवणु चाहींदो तव्हां सिंध जा जेके तव्हांजे वालिद साहिब वॾा फनकार आहिनि यकीन हिननि जा खोड़ सारा जेके आहिनि नाले वाला उस्ताद हूंदा ख़ासि तौर ते हिननि जा पंहिंजा जेके पसंदि कंदा हूंदा जलाल चंडू साहिबु ऐं ख़ासि तौर ॿियो गुलशेर थी वियो माना खोड़ सारा हिननि जा ॾिसो पंहिंजे हिननि खे पसंदि कंदड़ वारा उन्हनि खे जॾहिं इहा ॻाल्हि ख़बर पवंदी त तव्हां छा चवणु चाहींदो यकीन उन्हनि खे ॾुख थियो हूंदो हा बिल्कुलु अॼु महबूब माठ थी वियो वालिद साहिब जी नंढी मूं अजायो सवाल कयो मूंखे कहिड़ी ख़बर पर सुठो ॻाइजो हींअर पर इनशाला जेको आहे महबूब पंहिंजे हिननि खे शायदि महिनत सां शइ थी आहे बिल्कुलु ऐसे हाणे छा था ॿुधायो पंहिंजे उस्ताद जो कलाम तव्हांखे ॿुधाईंदुमि मां जी जी सिरैकी में कलाम आहे जी जी तव्हां सां वाइदो बि कयोसीं त अॻे प्रोग्राम में त असां सिरैकी हा अख मेरी पर करे दी अज दिल बरदा दीदार थी सी दुखड़े समूरे मिटे सन अज सुखां दा सिंगार थी सी जद जमाली को जानब मिलसी तद फैजल बाग बार थी सी ओ अल्लाह खुदा न बुलावे यार मेरा खुदा न बुलावे यार मेरा इस तांग मेरी वेंदा दे दखड़दा वे इस तांग मेरी वेंदा दे दखड़दा खुदा न बुलावे यार मेरा खुदा न बुलावे यार मेरा साल थी गिल जानी अज प्यादे दावे ॾाढे साल थी गिल ॾाढे साल थी गिल जानी अज प्यादे दावे ॾाढे साल थी गिल जानी अज प्यादे दा खुदा न बुलावे सिकड़ी ॾाढी जानी दे मिलण दी आहे सिकड़ी ॾाढी आहे सिकड़ी ॾाढी जानी दे मिलण दी आहे सिकड़ी ॾाढी जानी दे मिलण दी खुदा न बुलावे यार मेरा खुदा न बुलावे इहो यार मेरा इस तांग मेरी वेंदा देह दखड़दा वे इस तांग मेरी वेंदा देह दखड़दा खुदा न बुलावे यार मेरा खुदा न बुलावे इहो यार मेरा सलामे मौला बख्श गुलामे वो सुनेदा सलामे सुनेदा सलामे मौला बख्श गुलामे सुनेदा सलामे मौला बख्श गुलामे खुदा न बुलावे यार मेरा खुदा न बुलावे
दखड़दा खुदा न भुलावे यार मेरा खुदा न भुलावे यो यार मेरा जबरदस्त जबरदस्त इलाही बहितर इलाही बहितरीन अंदाज़ सां तव्हांजो महबूब तव्हांखे साथ ॾिनो यकीनन इलाही ख़ुशि थियणु घुरिजे त तव्हांजो औलाद तव्हां सां गॾो गॾु ईअं अहिड़ी बहितर तरीक़े सां अंदाज़ सां ॻाए थो ॾिसो काफ़ी पेरेंट्स खे हूंदी आहे शिकायत पंहिंजे औलाद सां लेकिन इहो वरी बि तव्हांजी ख़ुशि नसीबी आहे त तव्हां औलाद तव्हांखे वरी बि फॉलो करे थो बहितरीन तरीक़े सां हर में वधाए थो ऐं उमेदु आहे त तव्हांजी जेकी ख़्वाहिशूं तव्हांजी यकदारो या चपड़ी बि इनशाला ज़रूरु जेका प्ले कंदो ऐं इन असां छा थींदो आहे त ॾिसो पेरेंट्स हमेशह थोरो ॿारनि जी उन्हनि जी खे बि ॾिसनि रालदनि जेके आहिनि ॿारनि जी नेचर खे बि ॾिसनि त हू कहिड़े हवाले सां कहिड़ी शइ खे पिक कनि था अॼुकल्ह जेको दौरु आहे टेक्नोलॉजी जो दौरु आहे अॼुकल्ह सभु शयूं थोरे नवाण जेकी नई जनरेशन आहे न थोरो अलॻि तरीक़े सां ॾिसे थी पर अॻियां ॾिसूं त असांखे शहर में मोट मिले असां उहो पासो वठूं न इनशाला ज़रूरु अॻियां असांखे मोट बि न मिले असां उहो कमु करे फ़ाइदो कहिड़ो हर भुर तेल साड़ियूं न न न इनशाला जेको आहिस्ता आहिस्ता पाऊं सभिनि तव्हां सां गॾो गॾु तव्हांखे बि ऐं स्पेशली ऐं ॿियनि वालदेन खे बि ऐं चवणु चाहींदुसि त जेको ॿारु जहिड़ी शइ सलाहियत में तव्हां सां गॾो गॾु हले थो त उनखे डिसहार्ट न कयो उन जो दिलि खयो उन्हनि खे जेतिरो एप्रिशिएट कंदो जेतिरो प्यार हा प्यार सां तव्हां जेतिरो उन्हनि खे सम्झाईंदा न ओतिरे बहितर तरीक़े सां तव्हांखे उहो परफॉर्मेंस ॾींदा हा बिल्कुलु बिल्कुलु इनशाला गरीब फकीर माण्हू जा असांजा वाल साहब हारी हो वीचारा मज़दूरी कंदा रुपया मिलंदा महीने में सही असां ओॾेरा थोरी आहियूं सही सही फकीर माण्हू हर कोई ईअं ई पंहिंजे अगरि पंहिंजे फन खे खणी हलंदो आहे अॼुकल्ह माण्हू पंहिंजो माज़ी विसरी वेंदो आहे त असां असुल खां वठी फने खां वियासीं न बाबा सही पोइ हिते वञो न सही सही माण्हू पंहिंजो छा पहिरियां तव्हां वॾड़ा कीअं हुया तव्हां कीअं हो त सही 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 इनशाला जेको आहे तव्हांजी जेके ख़्वाहिशूं आहिनि ईअं ई माण्हू यादि रखंदो न पोइ उहो कदम किरंदो न पोइ सही था चओ यकीनन तव्हांजी ॻाल्हि बि बहितर आहे बिल्कुलु सही आहे त इंसानु पंहिंजो पुठि पंहिंजी निच जेकी आहे त उहो उनखे न विसारे पंहिंजो वज़न थो इज़त ॾियो था तव्हांजी महिरबानी अलाह जे नाम सां है न बिल्कुलु बिल्कुलु सभई चैनल असां चैनल वारा जिथे वेंदा आहियूं दोस्त फन जी इज़त आहे सही उहो असां पंहिंजे ही असांजी आहे ही बाण ॿुधण वाट ॻाइणा कोन वेतिरा असां वॾा न पोइ राग ॾिसण ॻाइणा भला पिया आहिनि असां वधीक बिल्कुलु बिल्कुलु सही था चओ माण्हू बिल्कुलु सही जी दुआ मुर्शिदनि जी दुआ सां बसि हलो बिल्कुलु सही था चओ लेकिन आउं गॾु बि इहो ई चवंदमि त पंहिंजे ॿारनि खे इंकरेज कयो डिस्करेज न कयो बिल्कुलु सां गॾु अगरि पर हींअर वक़्तु थियो शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो जीअं आउं ॿुधाईंदी हलां त जीअं लियो बिस्किट तव्हां सभु लाइ एग्ज़िस्टिंग स्कीम खणी आया आहियो लातादाद इनाम खटे सघो था 1 करोड़ रुपए सां गॾु ऐं जीअं तव्हां ॿुधाईंदी हलां त सवलो तरीक़ो मिनी को बि हिन जो जेको प्रोमो पैक वठी करे माना नंढो पैक वठी करे उन में ॾिनल कोड ते स्क्रैच कंदा स्क्रैच खां पोइ ॾिनल नंबर ते जस्ट मिस कॉल ईंदा मिस कॉल खां पोइ हिकिड़ी कॉल बैक जी सूरत में उहो कोड जेको आहे एंटर करे करोड़पति बणिजी सघो था त देरि के इंतज़ारु कहिड़ी ॻाल्हि जो आहे त जेको आहे लियो बिस्किट वठंदा ऐं करोड़पति बणिजी वेंदा ऐं हुन सां गॾु गॾु टपाल मेज़बान जेकी ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी राज टपाल मेज़बान चाहे है काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन नाज़रीन हिकु ॿीहर तव्हांखे ॿुधाईंदी हलां त लियो बिस्किट तव्हां सभु लाइ हिकिड़ी ख़ुशख़बरी खणी आयो आहे जितां खटे सघो था लातादाद इनाम ऐं हुन सां गॾो गॾु 1 करोड़ रुपया कहिड़े तरीक़े सां बिल्कुलु आसान तरीक़ो आहे को बि लियो बिस्किट जो प्रोमो पैक यानी को नंढो पैक चाहे उहो ज़ीरा प्लस जो हुजे टक जो हुजे टाइगर जो हुजे गाला जो हुजे या कैंडी जो हुजे उन को ॾिनल नंबर ते हिकिड़ो नंबर हूंदो उन खे उहो नंबर को स्क्रैच करे उन ॾिनल नंबर ते मिस कॉल ॾींदा जस्ट मिस कॉल जी सूरत में हिकिड़ी कॉल बैक ईंदी उन कॉल बैक खां पोइ जेको तव्हां नंबर स्क्रैच कयो हूंदो उहो कोड हुन में एंटर करे करोड़पति बणिजी सघो था त पोइ इंतज़ारु कंहिं ॻाल्हि जो आहे त लियो बिस्किट वठंदा ऐं करोड़पति बणिजी वेंदा ऐं हुन सां गॾो गॾु टपाल मेज़बान जेकी ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहे आहे मूंखे इलाही ख़ुशी थी थिए ख़ासि तौर ते त लियो बिस्किट जो शानदार ॾिसो लातादाद इनाम सां गॾो गॾु कुझु बि निकिरी सघे थो तव्हांजी छा होम अलाइनमेंट्स हुजे या तव्हांजी ट्रेवलिंग करण लाइ कोई अहिड़ो इनाम हुजे वरी हुन सां गॾो गॾु जॾहिं रुपयनि जी ॻाल्हि अचे थी उहो रुपया बि न 10 रुपया 1000 रुपया बि न करोड़ रुपया जेको तव्हां खटे सघो था सिर्फ़ु हिकिड़े सिंपल प्रोसेस जे तरीक़े सां आउं ॿीहर ॿुधाईंदी न को बि प्रोमो पैक वठंदा नंढो उनखे जेको आहे स्क्रैच कंदा स्क्रैच खां पोइ जेको ॾिनल नंबर आहे उन ते मिस कॉल ॾींदा मिस कॉल खां पोइ उहो कोड में एंटर कंदा उनखां पोइ तव्हां जेको आहे लातादाद इनाम ऐं करोड़पति बणिजी सघो था जी हिकिड़ी कॉल रिसीव करे वठां हलो अस्सलाम वालेकुम अस्सलाम जी केरु किथां खां पंहिंजो तारीफ़ कराईंदा रफ़ीक रंद थो ॻाल्हायां काज़ी मंसियार मां अव्हांखे भरीकार प्रोग्राम सभु मिलण में जी छा चवणु चाहींदो कीअं पियो लॻे प्रोग्राम महिरबानी तव्हांजी तव्हांजो प्रोग्राम तमामु बहितर आहे ज़बरदस्त आहे ऐं असांजा फनकार धीउ पुट ॿई एजाज़ ख़ान महबूब मुर्ग ॾाढी ख़ुशी थी आहे सुबुह जे पहर में हिननि खे ॾिसी ऐं तव्हांजो प्रोग्राम ॾिसी करे ॾाढी ख़ुशी थी आहे ऐं भाऊ एजाज़ ख़ान एजाज़ अहमद ख़ासकेली खे चवंदुमि अगरि
महिरबानी करे शाइर मार भाई जी अगर के शायरी में हिकिड़ो गीत असांखे ॿुधाए त ॾाढी महिरबानी थींदी। ज़रूरु ज़रूरु जेको उन्हनि खे आंदो थैंक यू सो मच। अॼु त इलाही फरमाइशूं जेकियूं आयूं आहिनि लेकिन इजाज़त पोइ भला छा था ॿुधायो को टे तो ॿुधाए छा कलम हलो भला जी जी बिस्मिल्लाह या गुज़ारतूं कोन थियूं ने लाइ ॼण हां सिक लॻी हां सिक दे यकीन चल मैं दुखियारी कर मामारी किसनू हाल सुनावा तेरे दर नू छड़ के साया केड़े दर ते जावा हुसैनी लाल कलंदर नबी दी आल कलंदर मेरे गमटाल कलंदर हुसैनी लाल कलंदर नबी दी आल कलंदर मेरे गमटाल कलंदर हुसैनी लाल कलंदर नबी दी आल कलंदर मेरे गमटाल कलंदर हुसैनी लाल कलंदर नबी दी आल कलंदर अली 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 दम अली 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 तेरा मुर्शिद करमा वाला मुश्किल कुशा सदावे उदी हर मुश्किल हल होवे जेड़ा वास्ता पावे अली 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 दम अली 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 दम अली अली तेरा मुर्शिद करमा वाला मुश्किल कुशा सदावे उदी हर मुश्किल हल होवे जेड़ा वास्ता पावे जामन जंजीरा जना भी ना मौला दावे नारे हैदरी हुसैनी लाल कलंदर नबी दी आल कलंदर मेरे गमटाल कलंदर हुसैनी लाल कलंदर नबी दी आल कलंदर मेरे गमटाल कलंदर हुसैनी लाल कलंदर नबी दी आल कलंदर अली 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 दम अली 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 तेरे दर तो वलियां पीरा दिली मुरादा पाया हो मेरी वारी देर न लावी सेवण वालियां साया अली 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 दम अली 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 दम अली अली तेरे दर तो वलियां पीरा मुश्किल मुरादा पाया हो मेरी वारी अली दम अली अली तेरी
अली 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 दम अली अली तेरी नजर करम दे बाजू मुकदी नहीं मजबूरी तेरा फैज मुकद्दर बदले तेथों का दूरी मेरी उजड़ी दुनिया बस गई जे होवे मंजूरी हुसैनी लाल कलंदर नबी दी आल कलंदर मेरे गमटाल कलंदर हुसैनी लाल कलंदर नबी दी आल कलंदर मेरे गमटाल कलंदर हुसैनी लाल कलंदर नबी दी आल कलंदर अली 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 दम अली 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 वाह जबरदस्त जबरदस्त अली अली दम अली अली यकीनन ये जेके मैडम नूरजान धमाल गई बेहतर अंदाज में उन्होंने में ता बेहतर अंदाज में ने अधिक असां जेके व्यूअर्स उन्होंने के यकीनन जुमारे छड़ियो हुंदो यकीनन उन्होंने इलाही जेको एंजॉय कयो हुंदो त ॾिसो इहा ई जेको अॼुकल्ह अच्छा अॼुकल्ह तव्हां जेको वञो था शादियुनि मुराद में उन्हनि जो रंग कीअं था ॾिसो अक्सर छा था ॿुधण शादियुनि में भी सूफी राग अच्छा सूफी राग थो हले इलाही माना यार 12 ना सूफी राग अच्छा माना फरमाइश सॼी सूफी राग में सूफी राग फनकार लहंदो भत में वा फुकराई ॿुधा फुकराई वाह ॻाल्हि करे न पहिरीं बाबा हींअर सभु को अचे थो सुकून खपे तॾहिं त माना चओ था त माना ही तंद जो माना हीअ इस्तेमालु बि हुजे दुआ आहे न सभिनि जे लाइ के बीमार आहिनि के किथे बिल्कुलु सही था चओ सभिनि जे लाइ दुआ आहे नी जबरदस्त जबरदस्त ईअं सम्झ सां त सेवण वेठा आहियूं वाह बिल्कुलु इंसान जी सोच कैफ़ियत कॾहिं माना साईं शाद लतीफ़ भिटाई साईं जो बोल हुजे या सचल सरमस जो हुजे माना उनखे उते पुॼणो उते रोज़े में था ॻायूं असां वाह ऐं जेके बि ॿुधण था उन्हनि खे बि उन्हनि सां गॾु हा, पहुचाइणो बिल्कुलु, वाह बिल्कुलु। जबरदस्त आहे तॾहिं माना उन में असरु थींदो न बिल्कुलु उहा शइ अॻियां माना उनखे करे तस्वर में आणिजे उनखे ईअं सम्झो यार कलंदर जे रोज़े में वेठासीं वाह जबरदस्त शाह साईं जो कलाम ॼण ते वियासीं बिटशाद हुयासीं जबरदस्त माशाल्लाह अच्छा जी ख़ासि होते कोई इंसान जी ख़्वाहिश हूंदी आहे त अञा थोरो हीअं हुजे का ख़्वाहिश आहे जो ख़्वाहिश इहा आहे पंहिंजे बचनि सां गॾु असां महू मदीने साईं जो दीदार कयूं माशाल्लाह सुभान पंहिंजे अमर सां गॾु अमर खे ॿ उमिरि कराया माशाल्लाह हाणे इहे आहे पंहिंजे बचनि सां ॿाहिरनि सां गॾु इहा उमेद आहे ॿियो त अलाह असांजा नसीब कर्म आहिनि। दाल रोटी मिले पई शुक्र अलहमदुलिल्लाह रब साईं जा एहसान अच्छा। किरोड़े कुर्बान माशाल्लाह हा बसि इहो आहे जो जेको मिले थो ॾाढो शुक्र कयो अलाह जो वेठा बस शुक्र ही वधीक आहे जेतिरो शुक्र कंदो ओतिरो वधी सघो शुक्र करणु वॾी ॻाल्हि आहे उनको वधि में वधि पाणी शइ वधंदी वेंदी हिकिड़ी कॉल मौजूदु आहे कॉल रिसीव कंदमि हलो अस्सलाम वालेकुम जी वालेकुम सलाम खुश आहे मुंहिंजी अदी जी बाबू जा बिल्कुलु ठीकु ठाक पंहिंजो तारुफ़ त कराईंदा केरु किथां बाबा जो प्रोग्राम तमामु बहितरीन आहे महिरबानी लेकिन पहिरियों तारुफ़ त करायो अदी हा जी मोहम्मद नवाज़ लाचारी थो ॻाल्हायां शदादपुर खां तव्हांखे भले कार कीअं आहियो ठीकु आहियो छा चवणु चाहींदा महिरबानी अदी महिरबानी तव्हांजूं दुआऊं तव्हां भेनरुनि जूं दुआऊं अदी जी बाबू एजाज़ फ़कीर खे अर्ज़ु कयो त साईं हुज़ूर जो या साईं अनवर जो को कलाम ॿुधाए तूं पियाणो ज़रूर ज़रूर पर हाणे आख़िरी कलाम ॾिसूं था कंहिंजी फरमाइश पूरी था कनि थैंक यू बसि आज असांजी थी वञे त ॾाढो सुठो इंशाल्लाह इंशाल्लाह ज़रूरु ॾिसूं था त हाणे एजाज़ साहिब कंहिंजी फरमाइश पूरी था करनि वरी वरी महिरबानी तव्हां असांजे प्रोग्राम में शामिलु थियो ऐं जीअं त तव्हां सॼनि टीम जी ख़ासि तौर ते एजाज़ साहिब तव्हांजी ख़ासि तौर ते महबूब तव्हांखे बि आहे तव्हांखे दुआ घुरनि त इंशाल्लाह तव्हां सुठी मंज़िल ऐं मुक़ाम ते हासिलु थींदा ऐं तव्हांजी सॼी टीम सॼी सदके थैंक यू सो मच असांजे प्रोग्राम सुबुह मेरान में शामिलु थियो तव्हांखे हिकिड़ो गीत तव्हां हाणे ॾिसो कंहिंजी फरमाइश पूरी कंदा लेकिन उनको अॻु में आउं पंहिंजे व्यूवर्स खे मोकिलाणी कंदमि जिते नाज़रीन असांजो प्रोग्राम पंहिंजे ॼाणी ते पहुतो आहे जीअं तव्हां ॿुधाईंदी वञा त ल्यू बिस्किट तव्हां लाइ हिकिड़ी ख़ुशि ख़बरी खणी आयो आहे जिते तव्हां खटे सघो था लातादाद इनाम ऐं सां गॾो गॾु 1 करोड़ रुपया ॿुधण में केॾो सुठो थो लॻे 1 करोड़ रुपया इहे हासिलु करे सघो था हिकिड़ो सिंपल कुझु स्टेप्स आहिनि हिकिड़ो ख़ासि तौर ते प्रोमो पैक माना हिकिड़ो नंढो पैक चाहे उहो ज़ीरा जो हुजे टक जो हुजे टाइगर जो हुजे काला जो हुजे या कैंडी बिस्किट हुजे को बि नंढो पैक वठंदा उन में हिकिड़ो कोड हूंदो उन कोड खे स्क्रैच कंदा उन खां पोइ हिकिड़ो ॿियो ॾिनल नंबर हूंदो उन ॾिनल नंबर ते जस्ट मिस कॉल ॾींदा मिस कॉल खां पोइ हिकिड़ी तव्हांखे कॉल ईंदी कॉल बैक ईंदी उन कॉल बैक में उहो कोड जेको तव्हां स्क्रैच कयो
कयो उन्ही में इंटर कंदा इंटर खां पोइ तव्हां आराम सां करोड़पति बणिजी सघो था त पोइ इंतज़ारु के ॻाल्हि जो आहे लियो बिस्किट वठंदा ऐं करोड़पति बणिजी वेंदा ऐं उन सां गॾोगॾु टपाल मेज़बान जेकी वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी रास बि टपाल मेज़बान चाहे आहे इंशाल्लाह सुभाणे वरी मुलाक़ात थींदी तेसि ताईं पंहिंजी होस्ट तेरी वाण खे ॾींदा इजाज़त दुआउनि में यादि लेकिन महबूब ऐं एजाज़ सां हिकिड़ो ख़ूबसूरत कलाम ॿुधाईंदासीं जी एजाज़ संग जी फरमाइश आहे हज़ूरनि साईं जो कलाम ॿुधाईंदा जी जाने आओ जुआ में थी हर हद हुबकार आई रात रूह के जॾहिं थिया दिल भर जा दीदार फतेह अली ते फैज़ थियो आउं कहिड़ी कयां पचार ओ फतेह अली ते फैज़ जी आउं कहिड़ी कयां पचार जे निकिरे मखण मां वार तीअं दिल भर दिल खसे वियो तो जहिड़ो सुहिणो न को संसार में असां ख़ुशि आहियूं तुंहिंजे दीदार में असां ख़ुशि आहियूं तुंहिंजे दीदार में तो जहिड़ो सुहिणो न को संसार में असां ख़ुशि आहियूं तुंहिंजे दीदार में असां ख़ुशि आहियूं तुंहिंजे दीदार में तो जहिड़ो सुहिणो न को संसार में असां ख़ुशि आहियूं तुंहिंजे दीदार में असां ख़ुशि आहियूं तुंहिंजे दीदार में जिंदगी गॾिजी गुज़ारियूं ए सनम जिंदगी गॾिजी गुज़ारियूं ए सनम ओ जिंदगी गॾिजी गुज़ारियूं ए सनम जिंदगी गॾिजी गुज़ारियूं ए सनम को गुनाह कोन्हे इन ई प्यार में को गुनाह कोन्हे को इन प्यार में असां ख़ुशि आहियूं तुंहिंजे दीदार में असां ख़ुशि आहियूं तुंहिंजे दीदार में वो जहिड़ो सुहिणो न को संसार में असां ख़ुशि आहियूं तुंहिंजे दीदार में असां ख़ुशि आहियूं तुंहिंजे दीदार में मुंह जूं नज़रूं यूं मिली तो सां सनम मुंह जूं नज़रूं यूं मिली तो सां सनम ओ मुंह जूं नज़रूं यूं मिली तो सां सनम मुंह जूं नज़रूं यूं मिली तो सां सनम मां दिवस कुस जी नज़र जे वार में मां दिवस कुस जी नज़र जे वार में असां ख़ुशि आहियूं तुंहिंजे दीदार में असां ख़ुशि आहियूं तुंहिंजे दीदार में तो जहिड़ो सुहिणो न को संसार में तो जहिड़ो सुहिणो न को संसार में असां ख़ुशि आहियूं तुंहिंजे दीदार में असां ख़ुशि आहियूं तुंहिंजे दीदार में ही ॾिनो सू सिर असां तोखे पिरी 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 कशत कोन्हे इश्क जे वापार में कसत कोन्हे इश्क जे वापार में असां ख़ुशि आहियूं तुंहिंजे दीदार में असां
असां ख़ुशि आहियूं तुंहिंजे दीदार में, असां ख़ुशि आहियूं तुंहिंजे दीदार में। सारो कुर्बान तो तांजी जुसो, सारो कुर्बान तो तांजी जुसो। सारो कुर्बान तो तांजी जुसो, सारो कुर्बान तो तांजी जुसो। दिल हुजूरन जी अथई अख्तियार में, दिल हुजूरन जी अथई अख्तियार में। असां ख़ुशि आहियूं तुंहिंजे दीदार में, असां ख़ुशि आहियूं तुंहिंजे दीदार में। तो जहिड़ो सुहिणो न को संसार में, तो जहिड़ो सुहिणो न को संसार में। असां ख़ुशि आहियूं तुंहिंजे दीदार में, असां ख़ुशि आहियूं तुंहिंजे दीदार में।